अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्यि व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक जे इन आयत जे ज़रिए सां पूरी कायनात जे इंसानन खे इबादत जो हुक्म फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला जी इबादत करण इंसान जे ज़िंदगीअ जो मक़सद आहे। इंसान जी पैदाइश ही अल्लाह ताला जे इबादत जे करे कई वई आहे। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह से ख़ुद ऐलान फरमायो आहे त जिन्ननि ऐं इंसाननि खे सिर्फ़ु इबादत जे लाइ पैदा कयो आहे, ॿियो को मक़सदु कोन्हे। त पोइ इन इहा इबादत जे हुक्म खे मद्देनज़र रखंदे थोरो जाइज़ो वठंदासीं त असां पंहिंजे ज़िंदगीअ में इबादत कई आहे या न, जे कई आहे त केतिरी कई आहे ऐं केतिरो दिलचस्पीअ सां कई आहे, इहो जाइज़ो वठंदासीं त हर हिक खे पंहिंजे पंहिंजे जाइज़े वठण में ई अंदाज़ो थी पवंदो त मां इबादत केतिरी कई आहे। हालांकि इबादत एतिरी करणु घुरिजे जो असांजे 24 कलाकनि में अक्सरियत असांजो वक़्तु अक्सर वक़्तु इबादत में गुज़रे। अक्सर वक़्तु थोरो वक़्तु ॿियनि कमनि में ज़रूरी हाजतुनि खे हासिल करण में गुज़रे। अक्सर वक़्तु असांजो नफ़िलनि में, इस्तिग़फ़ार में, तस्बीह में, नमाज़ में, इबादत में गुज़रे। अहिड़ीअ ई निस्बत सां आलिमनि, सालिहनि, बुज़ुर्गनि, वलियनि ज़िंदगी गुज़ारी आहे, जिन जिन अल्लाह ताला जे इन्हनि आयतुनि जे मद्देनज़र अमल कंदे ज़िंदगी गुज़ारी आहे, उन्हनि जो नालो पूरी दुनिया में नुमाया आहे, रोशन आहे। उहे बुज़ुर्ग सॼा विया, उहे वलीउल्लाह सॼा विया, उहे अहलुल्लाह सॼा विया, उहे अबदाल सॼा विया, उहे गौस सॼा विया, उहे कुतुब सॼा विया, उहे सहाबी सॼा विया। मर्द त मर्द, पर औरतूं बि पंहिंजो मट पाण हो। पोइ मर्दनि जो मिसाल सदाईं ॾिनो वेंदो आहे, ॾींदा आहियूं, दिलि थी चवे ॿ मिसाल औरतुनि जा बि ॾिजनि। बुज़ुर्गनि लिखियो आहे, रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी प्यारी न्याणी बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा हिकु दफ़े राति जो इशा नमाज़ खां पोइ पंहिंजे हल्की फुल्की ज़रूरतुनि खां फ़ारिग़ थी करे नमाज़ जी नियत करे बीठी। अल्लाहु अकबर। बरकातूं नियत कई। इहे बरकातूं हुन जूं नियत करे सना पढ़ी, सूरत फातिहा पढ़ी, क़ुरान पाक पढ़णु शुरू कयईं। क़ुरान पढ़ंदी वई, मज़ो ईंदो वियुसि, पढ़ंदी वई, हिकिड़ो सिपारो, ॿियो सिपारो, टियों सिपारो, चोथों सिपारो पढ़ंदी वई, मज़ो ईंदो वियुसि। वरी अल्लाहु अकबर करे रुकूअ में वई, अल्लाह ताला जी ताज़ीम सुब्हान रब्बियल अज़ीम पढ़ंदी रही, पढ़ंदी रही, पढ़ंदी रही, लंबो थी वियो रुकू। वरी बीठी, रब्बना लकल हम्द हम्दन कसीरन तय्यबन मुबारकन फी, तस्बीह पढ़ंदी वई अल्लाह ताला जी। इहो बि क़याम खां मथे उथण वारो मक़ाम बि उनजो अजीब हो। बीठी रही, वरी जो सजदे में आई त सजदे में अल्लाह ताला जी तस्बीह सुब्हान रब्बियल आला एॾी मोहब्बत सां कंदी वई, एॾी मोहब्बत सां कंदी वई जो उनजो सजदो बि लंबो थी वियो। एतिरे ताईं बुज़ुर्गनि लिखियो आहे जो ॿी रकात वरी जॾहिं शुरू कयईं त उन में बि क़ुरान पढ़ंदी वई, पढ़ंदी वई, पढ़ंदी वई, दिलि ख़ुशि थींदी वई, मज़ो ईंदो वियो। 2 रकातूं जॾहिं पढ़ी करे सलाम वरायईं, ॾिठईं त सहरीअ जो टाइम थी वियो आहे। 2 रकातुनि में सॼी राति हथड़ा खणी करे चवणु लॻी, मुंहिंजा अल्लाह तुंहिंजूं रातियूं बि नंढड़ियूं थी वयूं आहिनि, मुंहिंजे 2 रकातुनि में ई राति पूरी थी वई। एॾो मक़ाम, उन्हनि जी इबादत एॾी, अल्लाह ताला जे ज़ात सां मोहब्बत, चाहत एॾी, एॾी ताबेदारी। असां थोरो जाइज़ो वठूं पंहिंजो ऐं पंहिंजे घर वारनि जो, भेट ॾियूं थोरी, काई हैसियत नथो रखे असांजो ही माहौल ऐं असांजो मक़ाम, कुझु बि न आहे हुननि जी आॾो। ॿियो मिसाल ॾियां, हज़रत राबिया बसरिया गुज़री आहे, अल्लाह ताला जे नेक सालिह औरतुनि मां हिकु बहितरीन ज़बरदस्त पंहिंजे वक़्त जी हिकिड़ी वलीउल्लाह थी गुज़री आहे।
उन खां हिकिड़ो माण्हू दुआ घुराइण जे लाइ आयो, छोकी उहा पंहिंजे दौर जी मशहूर अल्लाह ताला जी प्यारी बानी हुई, उनजे इबादत ज़िक्र फ़िक्र में उनजो नालो मशहूर हो। त हिकिड़े माण्हू चयो मुंहिंजूं हाजतूं परेशानियूं वधी वियूं आहिनि, बीबी साहिबा खां दुआ घुराइण थो वञा। पको अज़म करे आयो, ज़ुहर जे नमाज़ ते आयो। बीबी साहिबा जंहिं झूपड़ीअ में हुई ॿाहिरां अचे इंतज़ारु कयईं। बीबी साहिबा नमाज़ थी पढ़े, फ़र्ज़ पढ़ी, सुन्नत पढ़ी, नफ़िलनि में शुरू थी वई। हे वेठो आहे, जेसिताईं फारिग थिए त दुआ करायां। वरी टे पहिरीं जो वक़्तु थियो, टे पहिरीं जी नमाज़ पढ़ाई, वरी विर्द में वज़ीफ़े में शुरू थी वई। ही न इंतज़ार भला वांदी थिए त पोइ दुआ जे लाइ चवांसि। सिज लथे वारी नमाज़ थी वई, वरी चई भला फ़र्ज़ पढ़े, पोइ सुन्नत, पोइ नफ़िल, पोइ वरी अवाबिन शुरू कयईं। हे इंतज़ार मां त भला वांदी थींदी, पोइ चवंदोमांसि। अवाबिन नफ़िल पढ़ंदी रही, इशा अची वई मथां, इशा नमाज़ पढ़ियईं, वरी सुन्नत नफ़िल पढ़ी, वरी वितर पढ़ियईं, वरी नफ़िलनि में शुरू थी वई। इहे नफ़िल पढ़ियईं, पढ़ंदी रही। हिन चयो सॼी राति मां त वेही थकिजी पवंदुसि, भला लेटी त पवां। जंहिं महिल फारिग थींदी पोइ ज़रूरु निकिरंदी ॿाहिरि पंहिंजे झूपड़ीअ मां, पोइ पुछंदी, मां दुआ कराईंदोमांसि। हिनखे बि निंड वठी वई, उहा सॼी राति इबादत में। फजर जी आज़ानियूं आयूं, हे बि उथियो, चई अञा नमाज़। फजर जी नमाज़ पढ़ी, वरी तेसीं ताईं तिलावत कयईं, तस्बीह पढ़ियईं, वरी इशराक पढ़ी, पोइ वरी सुम्ही पई। बीबी साहिबा सुम्ही पई। हाणे जंहिं महिल उथी त ही अमरा बि तेसीं ताईं उथियो। जॾहिं हुनजे दुआ जे लाइ चयईं, तॾहिं वरी बीबी साहिबा वुज़ू ऐं हाजत जे लाइ वई, वरी साॻियो अचे नफ़िलनि बीह रही। अमरा वेही मौक़ो न मिलियुसि जो हुनखे एतिरो टाइम मिले जो हिनखे चई सघे बीबी साहिबा खे त मुंहिंजे लाइ दुआ कयो। चुपड़ी करे वापसि वियो हलियो। इहो हुयो उन ज़माने जे औरतुनि जो हाल अल्लाह ताला जे आॾो इबादतुनि में। असां छा कयो आहे? रुगो वाक़िया न आहिनि पढ़ण ऐं ॿुधण जा, ॿुधाइण जा। इन्हनि मां पिराइण जो मक़ाम आहे। बुज़ुर्गनि किताबनि में छो लिखिया आहिनि त ईंदड़ नस्ल जा माण्हू इन्हनि खे पढ़ी करे पिराइनि या इन्हनि खे पढ़ी करे लुत्फ़ वठनि, मज़ो वठनि, चटपटी ज़ाइक़ो हासिल कनि। त एॾो वॾो मक़ाम औरतुनि जो हुयो, बसि हिकु कन खां ॿुधी ॿिए कन खां कढी छॾियऊं न। इहे वाक़िया तव्हां असांजे लाइ सबक़ आहिनि। सबक़ इहो आहे त औरतूं बि अल्लाह ताला जे ज़ात सां मुहबत में एतिरो मक़ाम हासिल करे वञनि थियूं। हालांकि असां त मर्द आहियूं, मर्दनि खे त कुझु वधीक हुजणु घुरिजे। अल्लाह ताला क़ुर पाक जे अंदरि जेके अहकाम नाज़िल कया आहिनि, उहे सभु या अय्युहल्लज़ीना आमनू आमनू अहिड़ा लफ़्ज़ मोमिननि मर्दनि वारा फरमाया आहिनि, जिन में औरतूं ॼण त शामिल ई कोन्हनि। अगरचे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त जेको बि वॾो हुकुम कबो आहे, उहो घर जे वॾे खे, मर्द खे ई चइबो आहे। औरतूं हुनजे ज़िम्न में अची वेंदियूं आहिनि। अल्लाह ताला औरतुनि जा अहकाम मर्दनि जे ज़िम्न में काफ़ी बयानु कया आहिनि। त पोइ औरतूं असांखे मारे वञनि, असां असुल अहकामनि जा जेके मुखातब ऐं पोइ ते रहिजी वञूं, त पोइ हेफ़ न हुजे असांजे हाल ते। अल्लाह पाक चल तव्हां असांखे बि अहिड़ी इबादत नसीब फरमाए। हिन रमज़ान मुबारक जे महीने में अल्लाह ताला मन तव्हां असांखे पंहिंजे मोहब्बत जो मज़ो चखाए। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी ज़ियारत नसीब फरमाए। अल्लाह पाक तव्हां असांजे वेहण खे, ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए। आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।